नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी में इसराइल पारान मظलوم फलस्तीनन मथां ज़ुल्म ऐं بربريت खिलाफ स्टूडेंट फेडरेशन भिरयास्टी ऐं शिया उलमा काउंसिल पारान शहबाज हैदर, इब्राहिम मेमण, गुलाम जवाद हादी, गुलाम खादिम हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में समाजी कारकुननि शहरनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी नादरा ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई है। रैली में शरीक अॻवान ऐं शहरनि इसराइली ज़ुल्म ऐं ॾाढ खिलाफ सख़्त नारेबाज़ी कंदे फलस्तीनी अवाम सां इज़हार यकजहती जो इज़हार कंदे चयो त दुनिया जा मुसलमान मुक़दस धरती क़िबला अवल ते यहूदियुनि जी इजादारी कॾहिं बि क़बूल न कंदासीं। इसराइल अमेरिका ऐं हिननि साथियुनि खे ॿुधाइण था चाहियूं त फलस्तीनियुनि ते ज़ुल्म ऐं बर्बरियत कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। असां फलस्तीनियुनि सां गॾु आहियूं ऐं इसराइल जी गुंडागर्दी जी सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।